जामशोरो में नापा पारां समाजी आगाही थिएटर शो रिपोर्ट हुसैन सुमरो। स्टेज नाटक मिठा मेहराण में मिलबो पीर हसामुद्दीन शाह ऑडिटोरियम जामशोरो में नेशनल अकेडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स जे जामबान समाजी आगाही ते बदल थिएटर शो जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें तालीम जी अहमियत, मंशा जे नुक़साननि ऐं समाजी बुराइनि ते रोशनी विधी वई, जंहिंमें सिंध जे नामवर अदाकारनि हाजन प्रेमी, आलिया जन्ना, किश्वर जबीन, शाहनवाज सोलंकी, हामिद लाशरी, कदीर जावरी, लकी उमराणी, तारिक आकाश ऐं अब्दुल मनान अब्बासी उर्फ़ मामा शानदार अदाकारीअ जो मुज़ाहिरो कयो। कहाणी ऐं हिदायतकार पिणु मामा लालू जूं हुयूं, जिन पंहिंजे फ़नी महारत सां नाटक खे वधीक असराइतो बणायो। नाटक दौरान हाज़रीन अदाकारनि जी कारकर्दगी ते भरपूर दाद ॾिनो ऐं नापा जी हिन कोशिश खे पिणु साराहियो। इन मौक़े ते महिमाननि में इसाक़ समेजो, डॉक्टर बरकत अली लगारी, पीर बख्श समूह, इसरार लगारी, अयूब गुल, बशीर चांडियो, मुर्तज़ा सियाल, मोहम्मद अकरम विघियो, काउंसलर लाल मोहम्मद खान मसूद, अनु सोलंकी, आफर रज़िया शहोक, फरजाना गुल, राहिला शेख, डॉक्टर फयाज़ लतीफ़, रमेश कुमार, अकील कुरैशी, मंजूर दानिश, अब्दुल्ला मल्हा, यूनिस सनाई, ज़ुल्फ़िकार अली हालार, सुमरो हसनैन सुमरो, ग़ुलाम मुस्तफ़ा काबरो, वली मोहम्मद भट्टी, मंजूर चांडियो, NB खोसो, नज़र लगारी, वहीद जोयो, इम्तियाज़ लांघा, ग़ुलाम नबी चांडियो, हामिद लाशरी, अयाज़ अंजुम, अहमद मंजूर सेताई, अली मंजूर सेताई, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि, उस्तादनि, शागिर्दनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। शिरकत कंदड़नि जो चवणु हो त नापा जी अहिड़ी कोशिश नौजवाननि में शऊर बेदार करण में समाज में मिस्बत तब्दीली आणण लाइ अहम क़दम आहे। ॿिए पासे नापा जी इंतिज़ामिया जो चवणु हो त अहिड़नि समाजी थिएटर शोअनि जो मक़सदु माण्हुनि में समाजी ज़िम्मेवारी जो अहसासु पैदा करणु आहे, मुआशरे खे सेहतमंद ऐं मिस्बत रुख़ ॾांहुं आणणु आहे। कंपेयरिंग जा फ़राइज़ ज़ुल्फ़िकार अली हालार ॾिना।